साईं स्टेज ते वेठल असांजा मरकज़ी रहनुमा साईं हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहब ऐं इन महफ़िल जो मेहमान ख़ास या ईअं खणी चवां साईं अल्ताफ़ मुंहिंजा ई अल्फाज़ खणी अॼु मूंखां पहिरीं ॻाल्हायो वियो आहे। हीउ घोट असांजो बनायल आहे साईं नूर मोहम्मद सूमरो साहब, साईं एहसान अली जरवार साहब ऐं इंतिहाई मानाइती शख़्सियत असांजी साईं जावेद चांडियो साहब ऐं ॿिया हिन पिंडाल में हिन तहलके जा ॿाहिरि तहलकनि खां जेके बि असांजा आयल महिमान आहिनि उन्हनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जीअं उस्ताद, जीअं असांजी हक़परस्त जदोजहद। साईं नूर मोहम्मद जे लाइ आउं हिकिड़ो शेर चवां थो ऐं उन शेर में ई साईं जी शख़्सियत समायल आहे सॼी। मुंहिंजे मारनि जो को मान हुयो ऐं एॾो ऊचो शान हुयो, मुंहिंजे मारनि जो को मान हुयो ऐं एॾो ऊचो शान हुयो। हिते छेल छबीला छेट हुया, हिते सदा वसंदड़ खेठ हुया, हिते चांडो की चांडाण हुई, हिते सिंधु में सुरहाण हुई, हिते चांडो की चांडाण हुई, हिते सिंधु में सुरहाण हुई, हिते अहिड़ा जुंग जवान हुआ के सोहणियनि जा अरमान हुया। वरियो अहिड़ो वाव वरी वियो मारनि जो, हिते माह